नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त SSP नवाब शाह तनवीर दुनियो पुलिस ASI जी जगह में डीपलो वासी नौजवान डूंगर मेघवाड़ ऐं सिंधु साली बीबीका जो लाश मिलण वारे वाक़े जी जांच लाइ मिठी पहुची वियो। SSP थरपारकर सरदार हुसैन न्याज़ी जांच लाइ पहुतल SSP नवाब शाह जो आदरभाव कयो। SSP नवाब शाह तनवीर दुनियो सां पुलिस ऑफिसरनि ते मुश्तमिल हिकु टीम पिण गॾु मिठी पहुती है। SSP नवाब शाह मिठी थाणे ते पहुची केस में नामज़द जवाबदार ASI गुल मोहम्मद सांद ऐं ॿियनि शकी माण्हुनि खे रूबरू पुछा गाछा कंदो ऐं केस रिकॉर्ड तहवील में वठंदो। पुलिस ज़रिए मूजिबि जांच लाइ पहुतल SSP नवाब शाह वाक़े वारी जगह जो पिण मुआइनो कंदो। IG सिंध जी हिदायतनि बाद एडिशनल IG हैदराबाद मिठी वाक़े जी जांच SSP नवाब शाह तनवीर तुनियो हवाले कई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।